मिठियाणी वेझो ॻोठ सेंधल ख़ान माछीअ में सगावती तकरार तां माछी बिरात जा मर्द ऐं औरतूं सख़्त ज़ख़्मी। लठीन ऐं कुहाड़ियुनि जे सरियनि जो आज़ादाना इस्तेमालु कयो वियो, जिते ज़ख़्मियुनि खे उतां जे मक़ामी माण्हुनि मौक़े ते पहुची हेल्थ सेंटर मिठियाणी मुंतक़िल करे छॾियो आहे। ॿिए पासे ज़ख़्मी लाइक माछी ऐं संदसि ज़ाल हसीना माछी सिंध प्रेस क्लब मिठियाणी पहुची एहतजाज कयो ऐं रोईंदे चयो त असां घर में वेठा हुआसीं त ओचितो शेरदीन, नूरदीन, सोहेल, सदर सभु ज़ात जा माछी ऐं ॿिया गजी हथियारनि, लठियुनि, कुहाड़ियुनि ऐं लोही सरयनि सां हमिलो करे ॾिनो। लठियूं सरया लॻण करे मुंहिंजो खाॿी बांह भॼी पई आहे। ॿिए पासे जिस्म ते बि काफ़ी धक लॻल आहिनि। मुंहिंजी घरवारी हसीना माछी खे कंध में धक लॻा आहे, जेके सॼी रतो रत थी वई आहे। उनजी बि बांह भॼी पई आहे। हुननि SSP नशर फ़िरोज़ खां मुतालबो कंदे चयो आहे त मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं वंगारी पुलिस ज़िम्मेदार खे मुअतल करे असांजे माण्हुनि खे आज़ादु कयो वञे, न त ॿी सूरत में थाणे अॻियां औरत समेत वसी एहतजाज कयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।